अवामी वर्कर पार्टी घोटी पारां इस्लामाबाद में सियासी कारकुननि जे पुरअमन जलसे ते पुलिस जे तशद्दुद अवामी वर्कर पार्टी जे कारकुननि कामरेड अम्मार रशीद, कामरेड नौफल, कामरेड सैफुल्लाह ॿियनि जी गिरफ़्तारी मथनि केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाज कंदे हिकु ॾींहुं जे अलामती बुख हड़ताल कई वई। बुख हड़ताल कैंप ते मौजूद अवामी वर्कर पार्टी सिंध जे जनरल सेक्रेटरी यूनिस राहू, लतीफ़ लगारी, आगा जलील, जाहिद शेख, सियासी समाजी अॻुवान एडवोकेट लालबख्श घोटे ऐं ॿियनि चयो त पुरअमन एहतजाज हर शहरी जो आइनी हक़ आहे। पार्टी जा 4 साथी आहिनि जिन ते दहशतगर्दी ऐं रियासत ख़िलाफ़ इश्तिहार ॾियण जा केस दाख़िल करे सख़्तु तशद्दुद करे इस्लामाबाद जी नेशनल प्रेस क्लब जे ॿाहिरां पुरअमन एहतजाज दौरान गिरफ़्तार कयो वियो आहे। अहिड़े मरहल में आउं उन गिरफ़्तारी जी मज़म्मत कयां थो, उनखे ग़ैर आइनी ऐं ग़ैर क़ानूनी सम्झां थो। बाशऊर माण्हुनि खे ऐं सियासी माण्हुनि खे, बाज़मीर माण्हुनि खे इहो हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे त इन्हनि दोस्तनि जी हिमायत कनि, इन्हनि दोस्तनि जी मदद कनि ऐं इन्हनि जे मौक़ुफ़ जी ताईद कनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ जेको जबर थियो आहे, ज़ुल्म थियो आहे, उन ॾाढ जे ख़िलाफ़ मंज़र आम ते अचनि। असीं मुतालबो था कयूं त जेके कारकुन गिरफ़्तार थियल आहिनि, पंजाब जो सदर इमार राशिद ऐं ॿियनि साथियुनि खे फिलफोर जेको आहे आज़ादु कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु उनजे मथां जेके कूड़ा केस आहिनि उहे बि ख़तमु कया वञनि, छो त असीं सियासी कारकुन आहियूं, असीं पुरअमन आहियूं। अॻवाननि मुतालबो कयो त इस्लामाबाद में गिरफ़्तार कयल अवामी वर्कर पार्टी जे सभिनी कारकुननि तां कूड़ा केस ख़तमु करे खेनि आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में पूरे मुल्क अंदरि एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।